नाज़रीन खैरपुर वेझो खजन जे बाग मां पीरसन जो तशद्दुद थियल लाश हथ कयो वियो आहे। इन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि सैफ लपोट्रो। जी सैफ, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी खैरपुर भरिसां शाह हुसैन थाणे जी हद ॻोठ लांघा वासी 65 साला निज़ामुद्दीन पुट अली शेर लांघा जो तशद्दुद थियल लाश खजन जे बाग मां हथ आयो आहे। वारसनि पारां पहुचे जो लाश क़ौमी शाहराह ते रखी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। एहतिजाज जी अॻुवाणी ख़ालिद हुसैन लांघा, जुनैद अहमद लांघा ऐं ख़ादिम हुसैन लांघा ॿिया करे रहिया हुआ। इन सिलसिले में वारसनि जो चवणो हो त असांजी कंहिंसां बि काई दुश्मनी न आहे। निज़ामुद्दीन खे तशद्दुद करे घोटा ॾेई बेदर्दीअ सां क़तल करे उनजो लाश खजन जे बाग में उछलायो वियो आहे। हिननि मुतालबो कयो आहे त क़तल जे मुलविस जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे ऐं इंसाफ़ फराहम कयो वञे। ॿिए पासे वारसनि जो इहो बि चवणु आहे त असांजो पीरसन जेको क़तल थी वियो आहे, पुलिस असां वटि त आई आहे पर असांखे एम्बुलेंस बि फराहम न कई वई हुई त जेको असां लाश सिविल अस्पताल मुंतक़िल करे ऐं उनजो पोस्टमार्टम कराए सघूं। उन खां पोइ DSP खैरपुर एहतिजाज वारी जॻह ते पहुची वारसनि सां ॻाल्हियूं करण बाद लाश सिविल अस्पताल खैरपुर मुंतक़िल कराए छॾियो आहे, जिते पोतीअ जे लाश जो पोस्टमार्टम जारी आहे। सैफ, महिरबानी मुंहिंजी।